नाज़रीन, हैदराबाद में कोरोना वायरस वधीक ॿिनि ॼणनि खां हयातियूं खसे वरितियूं। अॼोके ॾींहं में वायरस विघे फोत थियलनि जो अंग वधी 4 थी वियो आहे। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे अब्दुल रसूल चांडियो। जी अब्दुल रसूल, वधीक छा अपडेट्स आहिनि? हैदराबाद शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़े में कोरोना वायरस वबा इंतिहाई तेज़ी सां फैलिजी वई आहे, जॾहिं त अॼोके ॾींहं में लोकल ट्रांसमिशन जा तक़रीबन 86 केस जेके आहिनि उहे साम्हूं अची विया आहिनि। जॾहिं त अॼु सिविल अस्पताल हैदराबाद जे आइसोलेशन वार्ड में कोरोना वायरस सबबि 4 फौतियूं थियूं आहिनि, जंहिंमें 3 औरतूं ऐं 1 मर्द शामिल आहे। जॾहिं त ॿेले खाते जो ऑफिसर आहे मोहम्मद अनवर अब्बासी, उहो पिणु कोरोना वायरस सबबि सिविल अस्पताल हैदराबाद जे आइसोलेशन वार्ड में दम धणी हवाले कयो आहे। उनखां अलावा झील पाक जी रहवासी आहे औरत उल्फत बीबी, उनखां अलावा कासिमाबाद जी रहवासिन अफरोज़ा, जॾहिं त सांगड़ वारे ज़िले सां तालुक़ु रखंदड़ हिकु रिटायर प्राइमरी मास्तरियाणी आहे, उन पिणु दम धणी हवाले कयो आहे। जॾहिं त मजमूई तौर ते हैदराबाद में अॼु फोत थियलनि जो जेको अंग आहे उहो 36 ते पहुची वियो आहे। जॾहिं त मुख़्तलिफ़ सिंध हुकूमत तरफ़ां जोड़ियल जेके SOPs आहिनि उन्हनि ते बि अमल कोन थो कयो वञे, जॾहिं त ज़िले हुकूमत तौर हैदराबाद मुख़्तलिफ़ SOPs ते अमल करण में मुकमल तौर ते नाकाम थी वई आहे। जॾहिं त लोकल ट्रांसमिशन जा जेके केस आहिनि उन में तमामु घणो इज़ाफ़ो थी रहियो आहे। जॾहिं त जेके 4 फौतियूं थियूं आहिनि उन्हनि में सिहत खाते जी टीमुनि लाश तहवील में वठी ऐं जॾहिं त उन तदफ़ीन वारा जेका अमल आहिनि उहे अञा ताईं जारी आहिनि। जॾहिं जेका फोत थियल कासिमाबाद जी रहवासिण आहे उनजी जेका तदफ़ीन आहे उहा कासिमाबाद में कई पई वञे, जॾहिं त ॿेले खाते जो जेको ऑफिसर आहे अनवर अब्बासी उनजी तदफ़ीन वाड्रे में कई पई वञे। जी अब्दुल रसूल, जी मेहरबानी।